अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां फ़ाइज़ा अरसलान ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो नाज़ न्यूज़ क़ाज़ी अहमद। नाज़रीन, तव्हां खे ख़बर ॾियूं था त क़ाज़ी अहमद में महांगाई ख़िलाफ़ अवाम सरापा एहतजाज, हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी, पेट्रोलियम मसनूआत में वाद रद्द, राजोनी इत्तेहाद, SUP, STP ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहर में ज़ोरदार एहतजाजी रैलियूं। फॉर्म 47 जी हुकूमत ग़रीबनि जो जीअण जिंजाल करे रही आहे। सियासी अॻवाननि जो हुकूमत खे अल्टीमेटम, मेन हाईवे बंद ऐं शटर बंद हड़ताल जी धमकी। क़ाज़ी अहमद में ज़िंदगी मफ़लूज करण जो जिताओ। क़ाज़ी अहमद में महांगाई जो जिन बेलगाम थी वियो, अवाम जो सबर जो पैमानो लबालब। हुकूमत जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ सॼो शहर सरापा एहतजाज बणिजी वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो नुमाइंदो अब्दुल मोमिन जूणो। जी फ़ाइज़ा, बिल्कुल क़ाज़ी अहमद में मुसलसिल कुछ ॾींहंनि खां सियासी समाजी तंज़ीमुनि पारां महांगाई जे तूफ़ान ख़िलाफ़ खुलियल जंग जो ऐलान कयो वियो आहे। राजोनी इत्तेहाद ऐं STP जे सॾ ते क़ौमी रागी अली हसन ख़ासकली, बसीर ख़ासकली, मुमताज़ जतोई, शफ़ीक़ लाखो ऐं ॿियनि जी क़यादत में सभी शहरनि रोड ते निकिरी सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि जो चवणु हो त फारम 47 ज़रिए मुड़ियल ही नाजाइज़ हुकूमत अमरीकी ग़ुलामीअ में पुरहितनि खां जीअण जो हक़ खसे रही आहे। पेट्रोल महांगो करे ग़रीबनि जा घरनि जा चुल्हा थधा कया विया आहिनि, जेको ज़ुल्म हाणे वधीक बर्दाश्त करण जहिड़ो न आहे। ॿिए तरफ़ सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले सदर हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, मुहसन राहू, MB डेयरी, आफ़ताब गबूल ऐं ॿियनि जी क़यादत में एडोमोर पंप खां प्रेस क्लब ताईं रैली कढी लोही पुल वटि धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि मुल्क खे तबाहीअ जे किनारे ते पहुचाए छॾियो आहे। अवां जे अयाशन ऐं अवां जे ठठनि जे सज़ा अवाम खे ॾिनी पई। अवाम खे ॾोह कयो आहे। हिकु तरफ़ तव्हां ज़रात खे तबाह करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए अवाम जे मथां किरंदड़ बम माण्हू केतिरो बर्दाश्त कंदा। अवां जे अयाशन आॾो अवाम पंहिंजो ॿार क़बूल कोन कंदो ऐं अवां जे हिन नाली वारे जेके ऐलाननि खे उहे कॾहिं क़बूल कोन कंदो। पेट में 150-200 रुपया हिकिड़ो पेट्रोल पंप केराए, तव्हां कहिड़ी ॻाल्हि साबित करणु चाहियो था? असां में का बि सघन आहे। ग़रीब माण्हू आहे, पाण हिकु रेड़ो हलाए पंहिंजे घर जो गुज़र कयां थो, 500-800 कमाए थो, शाम जो गाॾीअ में 250-300 तेल था भरायूं। हाणे हिन मां अटो बि वठिणो आहे, गे बि वठिणो आहे, हर शइ महांगी थी वेंदी। हिननि जा पंहिंजा शाही ख़र्च कोन था खुटनि। हिकिड़ो वज़ीर मुशीर निकिरे थो, 100 गाॾियूं पोयां प्रोटोकॉल जी आहिनि, पर हिननि खे अवाम जो को बि लाचार न आहे। हिननि खे पंहिंजी करप्शन अयाशी करणी आहे। हिननि जेके बि तेल जा अघ वधाया आहिनि, असांखे कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। माफ़िया ही लुटेरनि जे हथ में आहे, माफ़ियाउनि जे हथ में आहे। वो हर इशू जे बहाने के न के बहाने मुल्क खे लुटीनि था। ही मुल्क मुकम्मल माफ़ियाउनि जे हथ में आहे। इंडिया जंहिंजा गाॾी तेल रोकियो वियो आहे, जंहिंजा जहाज़ रोकिया विया आहिनि, उते तेल न आहे महांगो थियो। प्रोटोकॉल 100 गाॾियूं खणी घुमनि था, पंहिंजा शाही ख़र्च, बंगला, एसियूं सभु मेंटेन कंदा। सॼो महांगाई जो भार ग़रीब आवाम जे मथां आहे। 2 ॾींहंनि जे अंदरि इहा ख़बर पइजी वई आहे त केतिरा अघ वधिया आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघ वधण सां हर क़िस्म जी शइ वधी वई आहे। मुतालबो कयूं था त फौरन अघ घटाया वञनि। हले पई ईरान जो जंग हले पई, उते जेको आहे पेट्रोल सस्तो लॻो पियो आहे। असांजे पाकिस्तान जी गवर्नमेंट रातो के पेट में नशे जी धुत हालत में जेको आहे शहबाज शरीफ़ जेको आहे 134 रुपया लीटर वधाए छॾियो, 500 रुपया लीटर ग़रीबनि खे दरबदर कनि। असां अॻवाननि जो मौक़िफ़ तव्हां ॿुधो, जंहिंमें हुननि जो चवणु हो त जेकॾहिं पेट्रोल, डीज़ल ऐं आम वापे जे शयुनि जा अघ फौरी तौरु घटि न कया विया त एहतजाज जो दाइरो वधाए सॼे सिंध में शटर बंद हड़ताल कई वेंदी। नेशनल हाईवे ब्लॉक कयो वेंदो। मुज़ाहिरीन पारां हुकूमत खे चिटा ॾिनो वियो आहे त उहो अवाम खे रिलीफ ॾिए। ॿी सूरत में ही एहतजाजी लहरा हुकुमराननि जे ऐवाननि ते पहुचंदी। कैमरामैन शोएब रिंद सां गॾु अब्दुल मोमिन जूणो, नाज़ न्यूज़, क़ाज़ी अहमद। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ YouTube, Facebook, X ऐं Instagram ते विज़िट कयो। असांजो वेब चैनल नाज़ न्यूज़ क़ाज़ी अहमद। ईंदड़ अपडेट ताईं फ़ाइज़ा अरसलान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।